अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सोराब फ़क़ीर जंहिं राग जी दुनिया में पंहिंजी मुनफ़रद सुञाणप हासिल कई। इनसाइक्लोपीडिया सिंधियाना मूजिबि सिंध जे नामियारे सूफ़ी फ़नकार सोराब फ़क़ीर जो जनम 1934 धारे ज़िले ख़ैरपुर जे हिकु ॻोठ टालपुर वॾा में हामिल फ़क़ीर ख़ासकेली जे घर में थियो। संदसि वालिद नामियारे बुज़ुर्ग शाइर ख़ुश ख़ैरमोद हिस्पाणी जो तालिब में सुठो रागी हो। हुन स्कूली तालीम ॿिनि टिनि दर्जनि ताईं हासिल कई। नंढपिण खां ई राग तरफ़ माइल हो। 8 सालनि जी उमिरि में पंहिंजे वालिद ऐं चाचनि सां गॾु ॻाइणु शुरू कयई। मौसीक़ी सां सोराब फ़क़ीर जो वधंदड़ शौक़ु ॾिसी संदसि वालिद खेसि रोहिड़ी में ख़ान साहिब खेती ख़ान जे हवाले कयो, जंहिंखां हुन राग जी बाक़ाइदा तालीम हासिल कई। शुरू में सोराब फ़क़ीर उस्ताद खेते ख़ान सां गॾु तबलो वॼाईंदो हो। कुझु वक़्त बाद उस्ताद जी इजाज़त सां ॻोठ वापसि आयो ऐं पंहिंजे मुर्शिद ख़ुश ख़ैरमोद हिस्पाणी जी दरगाह ते पहिरियों कलाम कढी क़दम काया खां ॿाहिरि कर, तॾहिं हर जाइ ईंदे हक़ नज़र ॻायो ऐं पोइ मुख़्तलिफ़ दरगाहनि ते सूफ़ी कलाम ॻाइणु लॻो। रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते खेसि तॾोके स्टेशन डायरेक्टर सैयद अला बख़्श शाह बुखारी मुतारिफ़ करायो। हुन रेडियो ते पहिरियों कलाम ग़मदिल फ़क़ीर जो गलियां प्रेम नगर दियां हज़रत इश्क घुमायम ॻायो। सोराब फ़क़ीर पंहिंजे दौर जो सरमोड़ सूफ़ी रागी थी गुज़रियो आहे। हीअ पंहिंजे साथियुनि सां सुंग जी सूरत में यकतारे ऐं खड़ताल ते सूफ़ी शाइरनि जो कलाम पंहिंजे मख़सूस अंदाज़ में ॻाईंदो हो। संदसि ॻाइण में एतिरो तासुर हो जो महफ़िल में वेठल माण्हू वजद में अची फेरियूं पाईंदा हुआ। सोराब फ़क़ीर बाजे ते अकेलो बि ॻाईंदो हो। सुर ऐं तार जो निहायती कारीगर हो। हुन मुल्क जी कुंड कुड़छ खां सवाइ लंडन, नॉर्वे, बेल्जियम, जर्मनी, हॉलैंड ऐं ॿियनि शहरनि में बि फ़न जो मुज़ाहिरो कयो। सोराब फ़क़ीर जा वधि खां वधि कलाम रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते रिकॉर्ड थिया, जॾहिं त सिंध जे समूरनि रेडियो स्टेशननि खां सवाइ बहावलपुर रेडियो स्टेशन ते पिणु संदसि 5 कलाम रिकॉर्ड थिया। सोराब फ़क़ीर जा केतिरा ई सूफ़ी कलाम ऑल इंडिया रेडियो जी सिंधी सर्विस तां पिणु नशर थींदा रहिया। खेसि शाह लतीफ़, सचल सरमस्त ऐं कलंदर शहबाज़ जे सालियाने उर्स जे मौक़े ते ख़ासि दावत ॾेई घुरायो वेंदो हो। संदसि मशहूरु कलामनि में गलियां प्रेम नगर दियां, रुख़ रांझन माह मुनीर होया, मड रूह मंगदा महबूब आवे बेहद मक़बूल थिया। खेसि सदारती एवार्ड, बराए हुस्न कारकर्दगी, शाह लतीफ़ एवार्ड, सचल सरमस्त एवार्ड, लाल शहबाज़ कलंदर एवार्ड, रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर एवार्ड ऐं ॿिया केतिरा ई इनाम ऐं एवार्ड मिलिया। संदसि शागिर्दनि में रजब अली, अली गुल फ़क़ीर, फ़क़ीर कलंदर बख़्श ख़ासकेली, गुलबहार जोयो, जमाल फ़क़ीर, सैयद बाकर अली शाह, सलामत सोराब फ़क़ीर क़ाबिल ज़िक्र आहिनि। पोएं दौर में खेसि फ़ालिज थी पियो ऐं संदसि गलो ॻाइण खां वेही वियो। सोराब फ़क़ीर 75 सालनि जी ॼमार में 23 अक्टूबर 2009 ते पसाह पूरा कया। संदसि आख़िरी आराम गाह ॻोठ वॾा टालपुर ज़िले ख़ैरपुर में आहे। संदसि 2 पुट रजब अली ऐं सलामत सोराब हिन वक़्तु फ़न जी दुनिया सां लाॻापियल आहिनि। हीअ असीं नामियारे रागी सोराब फ़क़ीर खे भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं। जीअं त हीअं ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजी नशरियात खे जारी रखियो पियो अचे। हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजी सघो था। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं हीउ सफ़र सफलता माणे सघे। अवाजी